इन कॉन्सेप्ट के जेको आहे सो हटाइण लाइ जेको आहे सो कुझु एडिशनल शयूं ऐड कयूं। इन सां गॾु गॾु मुंहिंजी स्पेसिफिक डोमेन मशीन लर्निंग में आहे, डेटा इंजीनियरिंग ऐं डेटा एनालिटिक्स में आहे। डेटा एनालिटिक्स में काफ़ी प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि जिते असां वर्क करे रहिया आहियूं। असल में प्रॉब्लम इहो आहे त 2006 खां पोइ जेको जॾहिं कॉन्सेप्ट आयो असां वटि बिग डेटा जो, सो उन जेको आहे सो डेटा खे हैंडलिंग करणु जेको आहे सो काफ़ी मुश्किल करे छॾियो। पर हाणे डेटा एॾो इम्पोर्टेंट आहे जो मॉडर्न एरा में असां चईंदा आहियूं डेटा इज़ द न्यू ऑयल। ठीकु आहे, अगरि जंहिं वटि डेटा आहे सो उहो दुनिया जो पावरफुल तरीन माण्हू आहे। तव्हां काफ़ी दफ़ा जेको आहे सो इलॉन मस्क या मार्क ज़ुकरबर्ग के बारे में ॿुधो हूंदो, दीज आर द पीपल हू कैन डिस्ट्रॉय एनी गवर्नमेंट ऑफ एनी नेशन। सो वाई पीपल से दिस, बिकॉज हुननि वटि डेटा आहे। ठीकु आहे, हुननि वटि डेटा आहे, उहो डेटा सां जेको आहे सो काफ़ी शयूं करे था सघनि। सो इट सेल्फ डेटा पाण में काफ़ी शयूं काफ़ी तव्हां वटि यूज़फुल शयूं रखे थो। बट डेटा जी जॾहिं तव्हां ॻाल्हि कंदो त हू हिकिड़ो अनऑर्गेनाइज़ या रो फॉर्म में हूंदी आहे। ठीकु आहे, एक्सट्रैक्शन असांखे करणी हूंदी आहे, इनसाइट्स कढणा हूंदा आहिनि, इंफॉर्मेशन कढणी हूंदी आहे। तंहिंजे करे असां छा कंदा आहियूं, जेको रॉ डेटा हूंदो आहे असां वटि, उन ते एनालिटिक्स जा जेके स्किल्स आहिनि उन्हनि खे यूज़ कंदे जेको आहे सो उन मां असां इंफॉर्मेशन खे एक्सट्रैक्ट कंदा आहियूं। ठीकु आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन इहो ई ईंदो आहे त हाउ वी कैन एक्सट्रैक्ट दीज इंफॉर्मेशन फ्रॉम रॉ डेटा। असां वटि डेटा आहे, CSV फाइल में आहे, ॾिसण सां ई जेको आहे सो काफ़ी मतिलबु सर चकराए वेंदो आहे, एॾो डेटा आहे। ऐं ऑब्वियसली ॾींहं में तव्हां हिकिड़े, अगरि मां कराची में अगरि तव्हां चाहे इम्तियाज़ सुपर स्टोर आहे, केॾी ट्रांज़ेक्शन थी थिए ॾींहं में, केॾा त मतिलबु हज़ार जी तादाद में माण्हू जेके आहिनि उन हिकिड़े सुपर स्टोर तां जेको आहे सो शॉपिंग कंदा आहिनि, पंहिंजा गुड्स वग़ैरह वठंदा आहिनि। त उते घणी केॾो ॾींहं में, हिकु ॾींहं में जेको आहे सो GBs ऑफ डेटा पर डे। ऐं ॿियनि वॾे स्कोप से त TB ऑफ डेटा जेको आहे सो असांजो जेको आहे सो जनरेट थिए थो। प्लस में पहिरियों ज़मानो हूंदो हुयो, असां जेको आहे सो ख़ैर इहा जॾहिं डेटा जी इंपॉर्टेंस ते ॻाल्हि ईंदी त मां एलेबरेट कंदुमि। सो काफ़ी मतिलबु जेको आहे सो वधीक डेटा असां ॾे अचे थो, पूरी दुनिया में हर टाइम ते जनरेट थिए थो। बट डेटा इज़ द न्यू ऑयल, बिकॉज असां उन मां काफ़ी शयूं एक्सट्रैक्ट करे था सघूं जेका डिफरेंट कंपनीज़ जे बिज़नेस खे जेको आहे सो इनहांस करे थी सघे। ठीकु आहे, सो डेटा काफ़ी जेको आहे सो मीनिंग रखंदो आहे, काफ़ी इंपॉर्टेंस रखंदो आहे कंहिं बि बिज़नेस जी ग्रोथ में। वॾी वॾी कंपनीज़ जेके हूंदियूं आहिनि उहे डेटा एनालिस्ट या डेटा इंजीनियर्स हायर कंदियूं आहिनि। उन्हनि जो मेन गोल ई इन ते हूंदो आहे त हो सॼे डेटा खे एनालाइज़ कनि, उन मां जेके की पॉइंट्स आहिनि, KPIs आहिनि, उन्हनि खे कढनि, ऐं उन्हनि खे जॾहिं हर शइ जेको आहे सो ॿुधाईंदा त किथे कहिड़ी प्रोडक्ट्स जेका आहे सो वधीक सेल थी थिए, किथे असां जेको आहे सो पंहिंजी एक्सपर्टीज़ खे मतिलबु शामिल करे जेको आहे सो इन मां इंसाइट्स कढी था सघूं। अच्छा, फलाणे मंथ्स में असां सेल्स वधाए था सघूं। इन सॼी शयुनि खे मतिलबु उन पूरे रॉ फॉर्म जे अंदरि डेटा खे जेको आहे सो असां कन्वर्ट कंदा आहियूं मीनिंगफुल फॉर्म में, इंसाइटेबल फॉर्म में, जंहिंमां असां इंसाइट्स कढी जेको आहे सो कंपनी खे या कंहिं बि स्पेसिफिक डोमेन खे, कंहिं बि बिज़नेस खे असां ॿुधाए था सघूं त हिते असां घणी सेल्स कई आहे, हिते रिटर्न आया आहिनि, रिटर्न अगरि आया आहिनि सो उन ते असां जेको आहे सो वर्क कंदासीं ताकी रिटर्न घटि अचनि, प्रॉफिट अल्टीमेटली जेको आहे सो कंपनी या बिज़नेस जो वधे, छो त अगरि बिज़नेस जो अल्टीमेट गोल जेको आहे सो प्रॉफिट हूंदो आहे। सो इहे सॼी शयूं असां जेको आहे सो डेटा एनालिटिक्स में जेको आहे सो कवर कंदा आहियूं, सिखंदा आहियूं। मेन पर्पस इहो ई आहे त तव्हां उन जेको आहे सो रॉ फॉर्म जी डेटा खे तव्हां जेको आहे सो डिफरेंट विजुअलाइज़ेशन जे तरीक़े सां डिफरेंट डेटा ते पंहिंजा एक्सट्रैक्शन ऐं उनखे जेको EDA चइबो आहे, एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस, ETL वग़ैरह शयूं हूंदियूं आहिनि, इंशाअल्लाह इहे सभु सिखंदासीं। उनखे अप्लाई करे तव्हां डेटा मां इंसाइट्स कढो। इन जी हिकिड़ी मां तव्हांखे सिंपल एग्जांपल ॾियां। फॉर एग्जांपल तव्हां क्रिकेट सभिनी ॾिठी हूंदी। सो इहो एग्जांपल इन सवाल जे उन में आहे त वाई इट इज़ सो इम्पोर्टेंट। सो एग्जांपल इहा आहे त तव्हां क्रिकेट ज़ाहिर सभई ॾिसंदा हूंदव। सो उनमें इहो आहे त क्रिकेट में इहो आहे त तव्हां वटि फॉर एग्जांपल हिकिड़ो मैच थियो, उन में फलाणे प्लेयर फलाणी टीम एतिरा रन्स ठाहिया, हिकिड़े प्लेयर एतिरा रन्स ठाहिया, रिव्यू केतिरा वरिता विया, कहिड़ी ग्रोथ सां पर ओवर जे हिसाब सां जेको आहे सो केतिरा रन्स आया, कहिड़े पावर प्ले में केतिरा रन्स घटि थिया, ई सॼी इंफॉर्मेशन आहे। अगरि मां इहा इंफॉर्मेशन
हिकिड़े डिस्क्रिप्टिव फॉर्म में ॾियां, मतिलबु इंग्लिश में ई अगरि लिखी ॾियां हिकिड़ो एसे जी फॉर्म में, त तक़रीबन पूरे मैच खे समराइज़ करण में असांखे तक़रीबन 3 खां 4 पेज लॻी वेंदा उन शइ खे, उन पूरी मैच जी समरी ठाहिण में। अगरि असां सिर्फ़ु जेको आहे सो वर्डिंग खे पंहिंजो फॉर्मेट या पंहिंजो जेको आहे सो टूल ठाहियूं, पंहिंजो ज़रियो ठाहियूं उन डेटा खे बयानु करण लाइ, ठीकु आहे, हिकिड़ो इहो पॉसिबल सोल्यूशन आहे समरी ॿुधाइण जो। प्लस में ॿियो इहो आहे त असां स्टेटिस्टिक स्टेटिस्टिक हिकिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंमें तव्हां शयुनि खे ॾिसंदा आहियो। सो अगरि तव्हां जेको आहे सो एनालाइज़ करे स्टेटिस्टिक्स जा जेके टूल्स आहिनि, जस्ट लाइक मीन थी वियो, या तव्हां जेको आहे सो ग्राफ ॾिठा हूंदा, ठीकु आहे, या हिस्टोग्राम्स ॾिठा हूंदा। अगरि सेम डेटा खे असां हिस्टोग्राम जी मदद सां ॿुधायूं त तव्हां जेको आहे सो उहो 3 या 4 पेजनि जो जेको रिव्यू आहे उनखे तव्हां इन फिगर जेको आहे सो ॾिसी ॿुधाए था सघो, अच्छा हेतिरे ओवर्स में 5 खां 6 ओवर्स में एतिरा रन्स आया, 6 खां 7 ओवर्स में एतिरा रन्स आया। सो इहे सॼियूं शयूं असां कीअं कढंदा आहियूं, इन एनालिटिक्स जे जेके टूल्स आहिनि इन्हनि खे यूज़ करे जेको आहे सो असां एनालाइज़ कंदा आहियूं। इन सां छा थो थिए, इन सां तव्हांजो वक़्तु बि बचे थो, ऑब्वियसली तव्हां प्रोडक्टिव था थियो, ऐं डेटा जेको मिलियंस ऑफ गीगाबाइट्स जे अंदरि जेको आहे सो जनरेट थो थिए, तव्हां उनखे हिकिड़ी सिंपल फॉर्म, सिंपल अंडरस्टैंडेबल फॉर्म में जेको आहे सो प्रोवाइड कयो था, ठीकु आहे। सो उहे ग्राफ्स कीअं ठाहिबा, उहे हिस्टोग्राम कीअं ठाहिबा, की पॉइंट्स कीअं खणी ईंदासीं, उहो हर शइ, उहो सॼी शयूं जेको आहे सो असां हिन कोर्स में जेको आहे सो सिखंदासीं ऐं ॿुधाईंदासीं। त मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, बल्कि हैंड्स ऑन कराईंदुमि त हिकिड़ो डेटा एनालिस्ट कीअं इन्हनि शयुनि खे यूज़ करे KPIs कढंदो आहे ऐं इन रॉ फॉर्म खे जेको आहे सो अंडरस्टैंडेबल ऐं मोर जेको आहे सो एक्नॉलेजेबल फॉर्म में जेको आहे सो डेटा खे कन्वर्ट कंदो आहे, ठीकु आहे। सो एग्जैक्ट गोल डेटा एनालिटिक्स जो इहो आहे, ठीकु आहे। सो हाउ यू विल डू, यू नीड अ टूल, ठीकु आहे। उन टूल जे ज़रिए असां इन रॉ डेटा खे जेको आहे सो यूज़फुल शयुनि में कन्वर्ट कंदा आहियूं, ऐं टूल जेको आहे सो हिन कोर्स में असां सेलेक्ट कयो आहे पावर BI। सो पावर BI जो बि मां तव्हांखे थोरी देरि में इंट्रोडक्शन थो ॾियां, पर इन शॉर्ट डेटा एनालिटिक्स में असां हे शयूं कंदा आहियूं। बिसाइड पावर BI पाइथन प्रोग्रामिंग थी वई, ऐं पाइथन प्रोग्रामिंग बि मां यूज़ कई आहे, उन ते बि प्रोजेक्ट्स कया आहिनि ऐं उनखे बि यूज़ करे सघूं था। पर पावर BI जेको आहे सो माइक्रोसॉफ्ट जो टूल आहे, तक़रीबन सभी कॉर्पोरेट्स में जेको आहे सो घणा जो जेको आहे सो इहो टूल पावर BI यूज़ कयो वेंदो आहे, ठीकु आहे। प्लस में कुझु प्रिडिक्टिव शयूं हूंदियूं, जस्ट लाइक हिकिड़ी कंपनी आहे, हिकिड़ो बिज़नेस आहे, हुन हिन साल में जेको आहे सो 6 लाख सेल कई आहे फॉर एग्जाम्पल। सो इन्हनि शयुनि खे इन कीअं सेल्स कई आहे, कहिड़े प्रोडक्ट में सेल्स कई आहे, किथे घटि थी आहे, किथे वधीक थी आहे, जॾहिं तव्हां हिनखे एनालाइज़ कंदो त तव्हांखे रियलाइज़ थींदो त यार हिन पर्टिकुलर शइ ते असां अगरि फोकस कयूं त नेक्स्ट ईयर असां पंहिंजी सेल्स वधाए सघूं था, ठीकु आहे। जेके एग्ज़ीक्यूटिव मीटिंग्स हूंदियूं आहिनि उनमें दरअसल तव्हां ॾिठो हूंदो, अगरि तव्हांजी कॉर्पोरेट लाइफ जो एक्सपीरियंस न आहे, अगरि तव्हां स्टूडेंट आहियो त तव्हां मूवीज़ वग़ैरह में ॾिठो हूंदो, जेके एग्ज़ीक्यूटिव जी जेकी मीटिंग्स थींदी आहिनि, जस्ट लाइक हिकिड़ो बोर्ड वेठो हूंदो आहे एंड उन्हनि जो बॉस बीठो हूंदो आहे ऐं उहो प्रेज़ेंटेशन ॾींदा आहिनि। सो उहो प्रेज़ेंटेशन छा जी ॾींदा आहिनि, उन प्रेज़ेंटेशन में दरअसल उन्हनि जी जेका बि सेल्स बीठी आहे, जेको बि डेटा आहे कंपनी सां रिलेटेड, उहो सॼो ग्राफ जी फॉर्म में, विजुअलाइज़ेशन जी फॉर्म में पेश कंदा आहिनि, ताकी उहो फ्यूचर ते ॻाल्हाए सघनि ऐं ॾिसनि त किथे असांजो जेको आहे सो शयूं गड़बड़ बि कनि, ठीकु आहे। इंफॉर्मेशन एक्सट्रैक्ट करे उते ॾिसंदा आहिनि कि किथे गड़बड़ बि थिए, ताकी नेक्स्ट ईयर असां उनखे जेको आहे सो कोप अप कयूं एंड देन अल्टीमेटली सेल्स खे वधायूं, ठीकु आहे। सो इन शॉर्ट इहे सॼियूं शयूं असां डेटा जेको आहे सो एनालिटिक्स में कंदा आहियूं, ठीकु आहे। बट इन कोर्स में असां छा करण वारा आहियूं, ज़रा उन ते बि ॻाल्हायां। इहो ओवरव्यू, अच्छा इन लाइ ओवरव्यू मां ॾिनो छो त काफ़ी स्टूडेंट जेके चवनि पिया, सर दिस टर्म इज़ न्यू टू अस और वी हैव सर्च अ लॉट and there is no any kind of market demand and scope वगैरह। तो ये ग़लति ॻाल्हि आहे, बल्कि तव्हांखे कंहिं मिसगाइड कयो आहे, हिन जो काफ़ी वधीक स्कोप आहे, छो जो हर कंपनी जेको आहे सो डेटा प्रोड्यूस कंदी आहे, हर कंपनी खे ग्रो थियणो आहे। जॾहिं हू डेटा मां पंहिंजे इनसाइट्स न कढंदा त हू कॾहिं बि ग्रोथ जेको आहे सो नथा करे सघनि, ठीकु आहे। सो उन लाइ डेटा एनालिस्ट खे हायर कयो वेंदो आहे। बहरहाल कोर्स जे ॻाल्हायूं था, हिन पावर BI जे कोर्स जे बारे में ॻाल्हायूं था, त हिन में असां छा शयूं डिस्कस करण वारा आहियूं। सभ खां पहिरियां मां कोर्स जे हवाले सां जेका मेन ॻाल्हि आहे उहा इहा आहे
त ही कोर्स जेको आहे सो हैंड्स ऑन थियण वारो आहे। हैंड्स ऑन मतिलबु टोटली प्रोजेक्ट बेस्ड आहे, टोटली प्रैक्टिकली कमु कंदुमि, तव्हांखे कमु करे ॾेखारींदुमि त कीअं हिकिड़ो डेटा एनालिस्ट पंहिंजे टेबल ते, पंहिंजे लैपटॉप, पंहिंजे मशीन ते वेही करे जेको आहे सो डिफरेंट डेटास मां कीअं इंसाइट्स कढंदो आहे ऐं उनखे जेको आहे सो स्टेट्स जी फॉर्म में ऐं विजुअलाइज़ेशन, जेके विजुअलाइज़ेशन चइबो आहे, डिफरेंट डैशबोर्ड तव्हांखे मां सेखारींदुमि ताकी तव्हां डेटा खे हिकिड़े बहितरीन अंदाज़ में जेको आहे सो पेश करे सघो ऐं उनखे ॾिसी करे जेको आहे सो एग्ज़ीक्यूटिव या जेके स्टेक होल्डर्स आहिनि उहा इंफॉर्मेशन एक्सट्रैक्ट करे सघनि। ठीकु आहे। सो हैंड्स ऑन सॼो प्रोजेक्ट असांजो थियण वारो आहे। डेटा सेट बि मूं वटि अवेलेबल आहे ऐं मां आई माई सेल्फ जेको आहे सो मेविन अगरि एनालिटिक्स जो तव्हांखे ख़बर आहे सो मां उतां कोर्स कयो आहे। सो काफ़ी हिकिड़ो मतिलबु अगरि दुनिया में अगरि तव्हां वेंदो न डेटा एनालिटिक्स जी दुनिया में ऐं तव्हांखे कोर्स को ॾिसणो आहे सो उते मेविन एनालिटिक्स वारा जेके आहिनि इन शइ खे सेखारींदा आहिनि। सो अलहमदिल्ला मां इन जी जेका सर्टिफिकेशन आहे, कोर्स आहे, उहा उतां कई आहे। प्लस में जेको आहे सो उतां जी जेका बि इंफॉर्मेशन आहे इनशाला मां थ्रू आउट द कोर्स तव्हां सां शेयर कंदुमि। इन सां गॾु जेको आहे सो हर सेक्शन जी मां डिफरेंट सेक्शन में डिवाइड कया, तव्हांखे कोर्स लाइन आउटलाइन भी मिली वेंदी। सो इन में मां हर सेक्शन जे अंदरि जेको आहे सो सॉरी थ्रू आउट द कोर्स मां हिनखे सेक्शंस में डिवाइड कयो आहे ऐं हर सेक्शन जी एंड में मां तव्हांखे असाइनमेंट ऐं क्विज़िस ॾींदुमि जंहिंजी मदद सां जेको प्रीवियस मां तव्हांखे करायो आहे बिल्कुलु उन ई मॉडल ते तव्हां पंहिंजे असाइनमेंट खे क्लियर कयो ताकी तव्हांखे हिकिड़ी शइ खे डिफरेंट सिचुएशन में करणु जेको आहे सो तव्हांखे अची वञे। सो हिन में तव्हां वटि क्विज़िस ऐं असाइनमेंट्स बि मिलण वारा आहिनि। ठीकु आहे। एंड ऑफ द कोर्स मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे हिकिड़ी गिफ्ट हूंदी ऐं उहा गिफ्ट इहा हूंदी त मां तव्हांखे एडिशनल हिकिड़ो प्रोजेक्ट जेको मां ठाहियो उहो तव्हांखे ॾींदुमि जंहिंखे तव्हां जेको आहे सो स्क्रैच सां ठाहिजो, सॼी इंस्ट्रक्शन ॾींदुमि ऐं उहो सॉल्व थियल हूंदो ताकी अगरि तव्हां एंड ऑफ द कोर्स अगरि तव्हां किथे फासो था या तव्हांखे किथे प्रॉब्लम थी थिए त तव्हां उतां कोर्स खे सॉरी उन सॉल्यूशन खे ॾिसी सघो ताकी जेको आहे सो मतिलबु तव्हां उनखे मतिलबु आफ्टर दिस कोर्स बि हिनखे प्रैक्टिस कंदा रहो। ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके तव्हांखे मां असाइनमेंट्स ॾींदुमि ऑब्वियसली उनखे मां बि सॉल्व कंदुमि। ठीकु आहे। नेक्स्ट डे मां बि हिनखे सॉल्व कंदुमि ताकी तव्हांखे ख़बर पए त यार सर हिन तरीक़े सां कयो आहे ऐं असल में तव्हां ॿिए तरीक़े सां कयो आहे सो तव्हां हुनखे मैच बि करे सघो। ठीकु आहे। सो ओवरऑल कोर्स जी जेको आहे सो असां वटि इहा पूरी आउटलाइन आहे, सॼो हैंड्स ऑन कोर्स आहे एंड एवरीथिंग विल बी हैंड्स ऑन ऐं प्रोजेक्ट बेस्ड जेको आहे सो असां हिन ते वर्किंग कंदासीं लाइक अ प्रोफेशनल डेटा एनालिस्ट। सर आई एम डन विद द इंट्रोडक्शन। सवाल एंड में वठणा आहिनि या हाणे वठणा? न एंड में बेटर आहे एंड में वठूं। अच्छा जी, जेकॾहिं तव्हां वटि क्वेश्चन्स आहिनि न रिगार्डिंग जेके बि पर्टिकुलर कोर्सेस ईंदा वञनि तव्हां कमेंट्स कंदा वञो त तव्हांखे ट्रेनर उते रिस्पॉन्स ॾींदो आहे। इन द एंड जेको क्वेश्चन जो सेक्शन आहे असां रखियो आहे। अच्छा, हिनखे बेटरमेंट लाइ तव्हां जेको आहे सो अगरि फ़ोन ते था ॾिसो या गॾु कॉपी या रजिस्टर आहे सो तव्हां पंहिंजो क्वेश्चन ज़रूरु हुते नोट कयो ताकी जेको आहे सो तव्हांजे ज़हन मां जेको आहे सो फ्लैश न थी वञे। अगरि तव्हां फ़ोन ते आहियो त को मैसेज या को अहिड़ी टेक्स्ट एडिटर खोले छॾियो ताकी तव्हां हुते जेको आहे सो क्वेश्चन लिखी सघो। ऑलराइट, गुड आइडिया। अदर देन हिते कमेंट्स में बि तव्हां लिखी सघो था। अच्छा जी, इन सां गॾोगॾु आउं हिकिड़ो पंहिंजी रिसर्च बि कई ऐं विदाउट रिसर्च कुझु बि असां क्लेम न कंदा आहियूं, न अहिड़ी शइ जा आदी आहियूं। ऐं उन में जेकॾहिं तव्हां पाण बि वञी रिसर्च कंदो त तव्हां वटि यूजुअली असां वटि वेबसाइट्स आहिनि अपवर्क ते, फाइवर ते। तव्हां हे कीवर्ड्स वञी करे सर्च करियो, तव्हांखे आइडिया थी वेंदो त इन जी केतिरी डिमांड आहे। ठीकु आहे। ऐं वधीक अॻियां हली करे हिन सां बि तव्हांखे आइडिया थींदो त फ्रीलांसिंग बि तव्हां हिन सां गॾु सिखंदो एडिशनली। सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां खे सिर्फ़ु लर्निंग आहे, लर्निंग सां गॾु तव्हांखे करियर कीअं स्टार्ट करिणो त उन जी बि तव्हांखे ट्रेनिंग गॾोगॾु मिलंदी। अच्छा जी, उन खां पोइ असां अॻिते वधूं था। हिकिड़ी ॻाल्हि मां हिन में ऐड थो कयां, इहो एक्चुअली पोर्शन जेको आहे सो मूंखां मिस थी वियो हुयो। बिल्कुलु जॾहिं तव्हां स्किल्स सिखंदव एंड आफ्टर द स्किल्स इंशाल्लाह तव्हांखे सर्टिफिकेट बि जारी कया वेंदा। सो इन जी बेसिस ते तव्हां जेको आहे सो अगरि तव्हांखे सर्फ करिणो आहे ऑनलाइन या फ्रीलांसिंग प्लेटफॉर्म्स ते त ऑब्वियसली तव्हां हुते पोर्टफोलियो ठाहे करे पंहिंजी सुठी प्रोफाइल जेका तव्हांखे सेखारींदासीं बि हिते कोर्स में
फ्रीलांसिंग जो जेको कोर्स आहे, सो उते तव्हां पंहिंजी सर्विसिस ॾेई था सघो। प्लस में तव्हां जेको आहे सो जेके इंडीड वग़ैरह ते जॉब्स ईंदियूं आहिनि उते काफ़ी ईंदियूं आहिनि। तक़रीबन हाणे त मां कराची में ॾिसंदो रहंदो आहियां इंडीड ते जॉब्स ईंदियूं आहिनि, त स्कूल वारा बि जेको आहे सो स्कूल जो डेटा आहे, अॼु स्कूल्स बि जेको आहे सो पावर बी आई जेके मतिलबु उनजा जेके एक्सपर्ट्स आहिनि या पावर बी आई जा जेके साइंटिस्ट आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो एक्सपर्टीज़ खे हायर कनि था। सो काफ़ी अपॉर्चुनिटीज़ आहिनि ताकि हर इंडस्ट्री जे अंदरि हर जेको आहे सो कॉर्पोरेट जे अंदरि तव्हां 9 to 5 जॉब खे जेको आहे सो परस्यू करे था सघो आफ्टर दिस कोर्स। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अच्छा जी, इन खां पोइ थोरो अॻिते वधूं था। नेक्स्ट असां वटि आहे सर फरहान। अनफॉर्चुनेटली वेब डिज़ाइन जो जेको ट्रेनर आहे उनजी तबियत नासाज़ आहे ऐं उनजो जेको इंट्रो आहे उहो तव्हांखे ग्रुप में मिली वेंदो। होपफुली तव्हांजो सुभाणे या परीहं तव्हांजो जेको सेशन आहे सर फरहान पाण ई अलॻि सां कराइनि। सो इंशाल्लाह ताला जेके वेब डिज़ाइन वारा आहिनि तव्हां थोरी तसली रखो। इंशाल्लाह ताला त अॼु उन्हनि सां ॻाल्हि थी आहे त तव्हां सां कम्युनिकेट अॼु कंदा। बाक़ी तव्हांजो जेको इंट्रोडक्शन आहे कोर्स जे हवाले सां उहो तव्हांखे इंशाल्लाह सुभाणे या परीहं इंशाल्लाह ताला तव्हांजो कराईंदो। प्लस में हिकिड़ी वीडियो बि असां वटि ऑलरेडी मौजूदु आहे ऐं उहा बि तव्हां सां गॾु शेयर कई वेंदी जेका कोर्स जे इंट्रोडक्शन जे हवाले सां आहे। अच्छा जी, उन खां पोइ असां वटि सर अमृत कुमार आहिनि जेको ग्राफिक डिज़ाइन जे बारे में ॿुधाईंदा ऐं ॿ जॉब्स टे जॉब्स जेके आहिनि एज़ अ डिज़ाइनर गॾु कनि पिया ऐं उन्हनि जो करियर कीअं आहे ऐं पंहिंजे बारे में थोरो ॿुधाइनि ऐं कोर्स जे हवाले सां बि ॿुधाइनि। जी, ओवर टू यू। अस्सलाम वालेकुम एवरीवन। वालेकुम सलाम। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, तबियत सही हूंदी तव्हां सभिनीनि जी। जीअं मां पंहिंजो इंट्रोडक्शन करायां थो त मुंहिंजो नालो अमृत कुमार आहे। मां मेरान यूनिवर्सिटी मां पास आउट आहियां, ग्रेजुएट आहियां मेटलर्जी एंड मटीरियल्स इंजीनियरिंग डिपार्टमेंट मां। सो जो करियर जेको आहे ग्राफिक डिज़ाइन में तक़रीबन 4 खां 5 सालनि खां वठी करे मुंहिंजो ग्राफिक डिज़ाइन में एक्सपीरियंस रहियो आहे। एज़ अ मां ट्रेनर बि आहियां, एज़ अ जॉब कंदो रहंदो आहियां, एज़ अ फ्रीलेंसर बि आहियां। जीअं मूंखे 4 साल थिया आहिनि त ग्राफिक डिज़ाइन कंदो पियो अचां ऐं हिन सां गॾोगॾु मां लर्निंग बि कंदो पियो अचां। छो जो ग्राफिक डिज़ाइन में अॼुकल्ह AI टूल जाम अची चुका आहिनि, त इन जे हिसाब सां पाण खे AI टूल जे हिसाब सां पाण खे गॾु हलणो पवंदो आहे। ग्राफिक डिज़ाइन एतिरी फील्ड आहे, मतिलबु पाणनि खे चऊं नंढी फील्ड आहे, पर नंढी फील्ड न आहे। ग्राफिक डिज़ाइन तमामु वॾी फील्ड आहे हिकिड़ी। हिन सां गॾु मां बि लर्निंग कयां पियो ऐं हिन सां गॾु मां ट्रेनर बि आहियां, सेखारींदो रहंदो आहियां। AI टूल अची चुको आहे त जेकी नयूं नयूं शयूं ईंदियूं आहिनि उहो बि मां सेखारींदो आहियां पंहिंजे स्टूडेंट्स खे जेके बि आहिनि। लास्ट 3 सालनि खां वठी करे एज़ अ ट्रेनर आहियां, कोर्स कराईंदो पियो अचां। हिन सां गॾु मां जॉब बि कंदो पियो अचां पियो एज़ अ रिमोट बेस ते। ऑन साइड बि मां जॉब कई आहे ऐं रिमोट बेस ते हींअर करंटली जेको आहे मां 2 जॉब करे रहियो आहियां। हिकिड़ी USA जी कंपनी आहे, हिकिड़ी कराची जी कंपनी आहे जिते मां कमु पियो। सो ग्राफिक डिज़ाइन आहे त ग्राफिक डिज़ाइन कहिड़े हिसाब सां हुनजो इंट्रोडक्शन मां ॿुधायां थो त कोर्स जो त ग्राफिक डिज़ाइन हूंदो छा आहे। हिन में बेसिकली ग्राफिक डिज़ाइन हिकिड़ो इहा पाण चवंदा त डिज़ाइनिंग आहे। डिज़ाइन माना डिज़ाइन ग्राफिक मतिलबु त पाण जेको हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो, जेको हींअर तव्हांजे स्क्रीन जे साम्हूं आहे ट्रेनर लिखियो पियो आहे, अमृत कुमार लिखियो पियो ग्राफिक डिज़ाइन। ऐं हीअ जेको सॼो पूरो जेको ठहियो पियो, हीअ हिकु डिज़ाइन जे थ्रू ठहियो पियो, ग्राफिकली ठहियो पियो, पाण खे रिप्रेज़ेंट करे पियो। त ग्राफिक डिज़ाइन हिकिड़ी एॾी वॾी फील्ड आहे जेको मतिलबु हर ब्रांड खे, हर माण्हू खे नीड हूंदी आहे ग्राफिक डिज़ाइन जी। कीअं हूंदी आहे, तव्हांखे हिकिड़ो मां मिसाल तव्हांखे ॾियां थो त फॉर सपोज़ कोई बि मतिलबु उॾार जो मां मिसाल ॾियां थो। उॾार पंहिंजो ब्रांड स्टार्ट कई हुई त उॾार पंहिंजी पहचान कीअं ठाहियो, हुन जे लाइ कुझु त हुजे त पंहिंजी पहचान त करे न, आइडेंटिटी कहिड़ी आहे हिनजी, उॾार नालो अचे कीअं, त माण्हुनि खे कीअं शो कराए त असांजो ब्रांड उॾार आहे। हुनजे लाइ जस्ट इन्हनि खे नीड हूंदी आहे लोगो जी। त लोगो डिज़ाइन करिणो पवंदो आहे। त लोगो डिज़ाइन कंहिंमें ईंदो आहे, ग्राफिक डिज़ाइन में हिकु अलॻि सां ईंदो आहे। त उहो पंहिंजो हिकिड़ो लोगो ठाहींदा आहिनि। त लोगो केरु ठाहींदो, ग्राफिक डिज़ाइनर हूंदो आहे जेको लोगो ठाहींदो आहे। त इन सां गॾोगॾु ग्राफिक डिज़ाइनर ॿियो छा कंदो, लोगो जॾहिं ठही वेंदो आहे त हुनजे लाइ ब्रांड पूरो ठहींदो आहे। त डिज़ाइनर छा हूंदो आहे त लोगो कहिड़े हिसाब सां ठहियो ऐं लोगो में असां छा मतिलबु ॾियूं था ऐं छा रिप्रेज़ेंट कयूं था लोगो में,
डिज़ाइनर जेको हूंदो उहो पूरो जेको हूंदो उनखे ॾिसंदो आहे लोगो खे। जॾहिं लोगो ठही वेंदो आहे त माण्हुनि खे कहिड़ी ख़बर, ऐं मतिलबु क्लाइंट हूंदो पाण वटि, त उनखे कहिड़ी ख़बर त असांखे कलर कहिड़ो चूज़ कयो आहे, तव्हां कहिड़ो कलर चूज़ कयो आहे, असांखे ख़बर न आहे तव्हां कलर कोड कहिड़ो यूज़ कयो आहे, कहिड़ा तव्हां फ़ॉन्ट यूज़ कयो आहे, कहिड़ो तव्हां टाइपोग्राफी यूज़ कई आहे तव्हां हिन में, ऐं तव्हां हिन में असां विजुअली ॿुधायो त छा आहे छा न आहे। त उनजे लाइ हिकिड़ी पूरी ब्रांडिंग ठहंदी आहे पाण वटि। त लोगो में भी काफ़ी क़िस्म ईंदा आहिनि, त लोगो डिज़ाइनिंग में काफ़ी क़िस्म ईंदा आहिनि, काफ़ी टाइप्स हूंदा आहिनि। जीअं त बोटेनिकल लोगो हूंदो आहे, वर्ड मार्क लोगो हूंदो आहे, ऐं पाण जीअं नाइकी जो पाण लोगो ॾिसूं था उहो बि अलॻि सां हूंदो आहे। हिकिड़ो एब्स्ट्रैक्ट लोगो ईंदा आहिनि, काफ़ी लोगो जा टाइप्स हूंदा आहिनि जेके हिन ग्राफिक डिज़ाइन जी कोर्स में तव्हांखे सेखारियो वेंदो। हिकु लोगो डिज़ाइन अची वियो। इन खां अलावा तव्हांखे सेकंड ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो 3D। 3D में छा हूंदो आहे त 3D में ईअं हूंदो आहे त जेका हिकिड़ी पाण शेप ठाहियूं था, फ्लैट हिकिड़ी शेप ठाहींदासीं, उनखे पाण 3D में कीअं कन्वर्ट करे सघूं था, ऐं 3D में शइ में पाण इनखे कीअं रिप्रेज़ेंट करे सघूं था। इहो बि हिकिड़ो ग्राफिक डिज़ाइनर हूंदो आहे जेको सेखारींदो रहंदो आहे। ग्राफिक डिज़ाइनिंग में इहो पूरो ईंदो आहे। हिन सां गॾोगॾु तव्हांखे हिन ग्राफिक डिज़ाइन जे कोर्स में तव्हांखे ॿियो सोशल मीडिया डिज़ाइंस जेको पाण हींअर कयूं पिया, जेको अॼुकल्ह पाण पोस्ट कयूं, मिसाल जे तौर ते उॾार ते पाण पेज, त सिर्फ़ु पाण हिकिड़ो एग्जाम्पल वठूं पिया हिकिड़ो उॾार जो। उॾार जे पेज ते पाण वञूं था, उॾार जे पेज ते हिकिड़ा पोस्ट लॻल था हुजनि, कहिड़े बि पोस्ट, कहिड़ी बि क़िस्म जी पोस्ट लॻल थी हुजे, उहो पोस्ट केरु ठाहींदो आहे? हिकिड़ो ग्राफिक डिज़ाइनर हूंदो आहे जेको हिन पोस्ट खे ठाहींदा आहिनि। हुनजी कलर्स खे ॾिसणो आहे त कलर जी कॉम्बिनेशन कहिड़े हिसाब सां कई आहे, कहिड़ा फ़ॉन्ट यूज़ कया विया आहिनि, अलाइनमेंट में ॾिसणा आहिनि त अलाइनमेंट कहिड़े हिसाब सां ठही पई आहे, कीअं हूंदा आहिनि। ग्राफिक डिज़ाइनिंग हिकिड़ी मतिलबु इन में बि काफ़ी क़िस्म आहिनि, त माण्हू जेको जेतिरो सिखे थो ओतिरो ई मतिलबु घटि आहे हुनजे लाइ। बिकॉज़ अॼु ट्रेंड ते जेको बि हले पियो उहो हले पियो, मतिलबु ब्रांड गाइडलाइन हले पई। लोगो डिज़ाइन ते बि कॉम्पिटिशन टाइट आहे। कुझु अहिड़ा बि आहिनि जिन ते कॉम्पिटिशन सफ़ा लो आहे ऐं डिमांड तमामु वधीक आहे। जीअं पाण चऊं त कैलीग्राफी आहे, त कैलीग्राफी में मतिलबु पाण तव्हां सोचो न त जीअं पंहिंजे मुस्लिम कंट्रीज़ आहिनि, जीअं दुबई थी थो वञे, सऊदी थी थो वञे, अहिड़ा काफ़ी जेके आहिनि उन्हनि में डिमांड तक़रीबन जाम हूंदी आहे। हींअर जे मां वेठो हुयुमि त ब्यास पंहिंजो पोर्टफोलियो ठाहियो हुयो कैलीग्राफी ते, त उते हिकिड़ो मैसेज आयो मूंखे, काफ़ी ॾींहंनि खां आयो, मूं ॾिठो ई न हुयो, मां हीअं ॾिठो हुयो 2 ॾींहं अॻु में। त उन में लिखियो पियो हुयो त असांखे लोगो जी ज़रूरत आहे, तव्हांखे जेतिरो पैसे नीड आहे त असीं तव्हांखे ॾींदासीं, असांखे लोगो हिकिड़ो ठाहे ॾियो। उहो हिकिड़ो हुयो दुबई जो। एतिरी ब्रांड मतिलबु ब्यास ते असांखे ऑर्डर मिलियो अची आहे। जीअं त पाण फाइबर ते ॾिसंदासीं या अपवर ते ॾिसंदासीं, हिन जो तक़रीबन जाम हूंदो आहे। ऐं हिननि जे में तव्हांखे ॿियो जेको हूंदो आहे त फ्लैट इलिस्ट्रेशन्स, जेके पाण चई था सघूं त हिनखे इलिस्ट्रेशन, वेक्टर इलिस्ट्रेशन हूंदो आहे, फोटो एडिटिंग हूंदी आहे। ही काफ़ी शयूं आहिनि जेकी ग्राफिक डिज़ाइन जी कोर्स में तव्हांखे सेखारियूं वेंदियूं आहिनि। इन जे लाइ तव्हां मूं जेके चूज़ कया आहिनि, मतिलबु ग्राफिक डिज़ाइन जे लाइ जेके चूज़ कया आहिनि सॉफ्टवेयर, उहो आहे हिकिड़ो फोटोशॉप ऐं हिकिड़ो इलिस्ट्रेटर। फोटोशॉप में जेको रास्टर बेस ते पाण कमु कंदासीं, जेको फोटो जी एडिटिंग कंदासीं, मॉकअप ठाहींदासीं, जीअं त फोटो जी कहिड़े हिसाब सां ग्रे स्केल वग़ैरह जेके बि आहिनि उनजे अंदरि छा आहे छा न आहे, उहो फोटोशॉप में थींदो। इलिस्ट्रेटर ते जीअं पाण जी लोगो ठाहींदासीं, ऐं जी पाण कंहिं लोगो जी प्रेज़ेंटेशन ठाहींदासीं, या फिर कंहिं ब्रांड जी पाण प्रेज़ेंटेशन ठाहींदासीं, या कंहिं ब्रांड खे पाण खे रिप्रेज़ेंट करिणो आहे कुझु बि, त उहो पाण इलिस्ट्रेटर ते पाण ठाहींदासीं ग्राफिक। जी सर। ऑलराइट, थैंक यू। अच्छा, इनखे सिंप्लीफाई कजे त जेकॾहिं असां चऊं त जो दिखता है वो बिकता है, त इहो बि बिल्कुलु सही थींदो त जेके विजुअलाइज़ेशन आहिनि या विजुअल्स आहिनि जेके बि आहिनि, उहो तव्हांखे सोशल मीडिया ते नज़र अचनि था, या जेकॾहिं तव्हां कंहिं बि इंसानी साइकोलॉजी आहे, जेके तव्हांखे 100 दुकाननि मां हिकु या 2 दुकान तव्हां चूज़ कयो था वञणु, उनजी वजह हूंदी आहे। उहा वजह हूंदी आहे उन दुकान जी ब्रांडिंग, उनजो जेके अॻियां पोस्टर्स लॻल आहिनि या बोर्ड मथां लॻल हूंदो आहे, उनजे मथां लाइट्स हूंदियूं आहिनि, उहे सभु शयूं इंसान खे रिफ्लेक्ट कंदियूं आहिनि, अट्रैक्ट कंदियूं आहिनि। उन रिफ्लेक्शन खे ठाहिण वारा स्पेशली केरु आहिनि? उहे डिज़ाइनर्स आहिनि। हेॾा सारा बिल बोर्ड्स तव्हां वटि ॾिसण नज़र में ईंदा हूंदा। ख़ैर, असां वटि शऊर अचे पियो, अञा एतिरो ख़ासि न आहे, पर अवेयरनेस काफ़ी हद ताईं अची वई आहे। त उन अवेयरनेस मां इहो आइडिया थिए थो त हाणे पाकिस्तानी लोकल बि चाहिनि था त असांजो ब्रांड हिकिड़ो सुठो अचे। इन सां अलावा जेकॾहिं अॼु बि हिकिड़ी पोस्ट ॾिठमि त ई कॉमर्स जेको आहे असांजो 40% बूम करे वियो आहे। 40% बूम करे वियो त हर कंहिंखे पंहिंजी प्रोडक्ट खपे, उन जी पैकेजिंग खपे। पैकेजिंग करण वारो केरु आहे? डिज़ाइनर। सही आहे। प्रिंट करण वारो हिकिड़ो आहे, ठाहिण वारो हिकिड़ो आहे।
त जेके प्रिंटिंग वारनि उन्हनि खे बि ज़रूरत हूंदी आहे त को डिज़ाइनर हुजे, ऐं सुठनि डिज़ाइनर्स जी अञा बि तमामु घणी नीड आहे। माण्हू चवनि पिया त जीअं AI टूल्स वग़ैरह अचनि पिया त उन खां पोइ चाहे जहान मटिजी वञे त AI तव्हांखे सिर्फ़ु हेल्प कंदो त तव्हां पंहिंजे इंटरफेस या विजुअल्स जेके आहिनि तव्हां उनखे बहितर ख़ूबसूरत करे सघो, न की ईअं ईंदो त तव्हां उनखे बिल्कुलु ई ईअं कैनवा आहे, अगरि कैनवा आयो आहे त एडोब खे त ख़तमु थी वञणु घुरिजे, पर उहे लिमिटेड शयूं आहिनि। ठीकु आहे, जेके वॾा वॾा ब्रांड्स आहिनि, जेके बिज़नेस आहिनि, तव्हांजो हिकिड़ी जॉब लॻी त तव्हांजो पूरो करियर ठही सघे थो, ऐं ठहिया आहिनि। ऐं उडार जी ॿी बि हिकिड़ी स्टोरी आउं तव्हां सां शेयर कयां त जंहिंखे मुंहिंजे ख़्याल में 2.5 साल बि मुश्किल सां थिया आहिनि असां वटि हो, बेस्ट 2 में हो, उन जा हींअर 500+ रिव्यूज़ आहिनि सिर्फ़ु फाइवर जे मथां, एज़ अ डिज़ाइनर कमु पियो करे। सो डिज़ाइनर्स खे एतिरी घटि वैल्यू असांजी कम्युनिटी में या असां सोसाइटी में कुझु आहे, पर अदर देन जेकॾहिं फॉरेन या असां क्लाइंट्स खे ॾिसंदासीं या ॿाहिरि जेकी दुनिया आहे उनखे तमामु घणी वैल्यू ॾियनि था। उहो छो इन शइ खे सम्झनि था त जेको असांजो बिज़नेस आहे उन जी वैल्यू जेतिरी असां ॾींदासीं, माण्हू बि उन शइ खे ओतिरो रिफ्लेक्शन, माण्हुनि में बि ओतिरो रिफ्लेक्शन ईंदो। अच्छा ख़ैर, इन सां गॾु इन कोर्स सां बि गॾु असां वटि फ्रीलांसिंग आहे, ऐं उहा सिखंदासीं, ऐं जंहिंजे बारे में असां क्लाइंट्स किथां करियूं, कीअं कमु अचे। सो बहितर इहो आहे त तव्हांखे सिखणो आहे त बहितर तरीक़े सां सिखिजो। सर ऐं हिकिड़ी शइ एड जी करणु प्लीज़। चाहींदुमि। फॉर सपोज तव्हां ग्राफिक डिज़ाइन तव्हां सिखी छॾियो, सभु कुझु तव्हां मतिलबु तव्हांखे स्किल्स अची चुका आहिनि, हर शइ तव्हांखे अचे थी। ग्राफिक डिज़ाइन में मतिलबु काफ़ी टाइप्स अची था, हुननि में जाम काइंड्स आहिनि। जीअं त पाण तव्हांखे ॿुधायो लोगो डिज़ाइन अचे, प्रिंटिंग अची थी वञे, पैकेजिंग डिज़ाइनिंग अची थी वञे, ऐं ग्राफिक डिज़ाइन में हिकिड़ी UI UX डिज़ाइन बि इन में हींअर त अलहदा थी वई आहे, बट पहिरीं इहो ग्राफिक डिज़ाइन में हुई। ख़ैर जेको तव्हांखे अचे थो, सभु कुझु अचे थो, तव्हां स्किल्स, तव्हांजो वर्क जेको आहे तव्हांखे बहितरीनु अचे पियो, तव्हांजी प्रैक्टिस मतिलबु आहे तव्हां जेको हिन कोर्स में तव्हां प्रैक्टिस कंदा, जेको मां तव्हांखे असाइनमेंट ॾींदुमि, ऐं इन सां गॾोगॾु हर वीक ते या हर 2 वीक्स ते तव्हांखे लाइव प्रोजेक्ट बि तव्हांखे ॾेखारींदुमि त मां कहिड़े हिसाब सां प्रोजेक्ट ते कमु कयां पियो ऐं कीअं कयां पियो, ऐं मुंहिंजी कहिड़े हिसाब ते केतिरी ग्रिप आहे, कीअं न आहे, उहो तव्हांखे मां ॾेखारींदुमि। ऐं तव्हांखे बि इन हिसाब सां तव्हांखे अहिड़ो को प्रोजेक्ट ॾिनो वेंदो, जीअं त फाइवर ते पाण खे ऑर्डर मिलंदो आहे, या फिर अपवर्क ते पाण खां ऑर्डर मिलंदो, या कंहिं बि क्लाइंट जो पाण खे ऑर्डर मिलंदो, कहिड़े हिसाब सां मिलंदो, उहो तव्हांखे ॾींदुमि, उहो तव्हां करे बि छॾियो। उहो करण खां बाद तव्हांजो जॾहिं वर्क तव्हां वटि प्रैक्टिस जाम थी वञे त उहो तव्हांजो वर्क सेल बि करे सघो था। कुझु काफ़ी स्टॉक साइट्स आहिनि, उते तव्हां पंहिंजो वर्क बि सेल करे सघो था। जीअं त हिकिड़ी आहे जीअं त पाण वटि आहे एडोब स्टॉक। ये एडोब स्टॉक ते तव्हां त ॾिसंदा, उते प्रीमियम तक़रीबन सभु कुझु हूंदो। उते तव्हांखे मतिलबु कोई बि तव्हां उते डाउनलोड कयो था, शायदि चाहे तव्हां मोकअप डाउनलोड कयो था या वेक्टर में डाउनलोड कयो था, उते तव्हां पंहिंजो जेको अकाउंट ठाहे करे उते तव्हां पंहिंजो वर्क जेको न उते सेल करे सघो था। उते छा थींदो त तव्हां वटि इनकम ईंदी रहंदी। उहो तव्हां मतिलबु एसेट जेके हूंदा तव्हां वटि, ॾींहं में तव्हां 5 ठाहियो, 10 बि ठाहियो, उहो ठाहे करे तव्हां वटि उहो ॾेई छॾींदा, अपलोड करे छॾींदा, एप्रूव थी वेंदा, उहो तव्हां वटि पियो हूंदो। ईअं कंदे कंदे तव्हां वटि मतिलबु डॉलर्स में तव्हां वटि इनकम साइड ते ईंदी रहंदी। जीअं तव्हांखे ॿियो तव्हांखे प्लेटफॉर्म ॿुधाईंदो फ्री पिक ते पाण तक़रीबन हर शइ पाण उतां डाउनलोड कंदा आहियूं फ्री में। कुझु जेके हूंदा प्रीमियम में बि हूंदा आहिनि, पेड बि हूंदा आहिनि। त उते बि तव्हां छा कंदो त उते तव्हांजो वर्क जेको आहे, फॉर सपोज तव्हां बि का बि डिज़ाइन ठाहे छॾी, उहा बि तव्हां उते अपलोड करे छॾी, त उते बि तव्हांजी अर्निंग साइड तां थींदी रहंदी। ॿियो आहे त शटर स्टॉक आहे, त शटर स्टॉक ते बि हिकिड़ो मतिलबु स्टॉक साइट्स आहिनि सॼा, त उन ते बि तव्हां पंहिंजो वर्क जेको आहे उहो मतिलबु तव्हां वटि वर्क एतिरो पियो आहे त मतिलबु आउं कंहिंखे शो करायां, पंहिंजो तव्हां पोर्टफोलियो ठाहे छॾियो, माण्हूअ खे तव्हां ॾेखारे ॾियो त इहो जेको वर्क छो न पंहिंजो ॾेई करे पंहिंजो सेल कयां, ऐं कमायां छो न। उते तव्हांजी मतिलबु इनकम साइड तां तव्हांजी ईंदी रहंदी। मतिलबु तव्हां जॉब बि कयो पिया भई, तव्हां वटि एतिरो टाइम मतिलबु बचे थो या नथो पियो बचे, पर साइड ते तव्हांजी इनकम उहा ईंदी रहंदी। ऐं फॉर सपोज तव्हां फ्रीलेंसिंग कयो था, तव्हां त मतिलबु साइड तां को वर्क तव्हां कयो, पंहिंजो प्रैक्टिस करे छॾी, मतिलबु को बि तव्हां लोगो ठाहे करे क्लाइंट खे ॾिनो, उहो रिजेक्ट थी वियो, त उहो जेको तव्हांजो रिजेक्ट थियो न लोगो, उहो तव्हां ठाहे करे साइड ते रखी छॾियो, उहो तव्हांजो वर्क जेको आहे उहो तव्हां स्टॉक साइड ते तव्हां अपलोड करे छॾियो। उहो माण्हूअ खे ज़रूरत हूंदी, उहो पाण डाउनलोड करे वठंदो, तव्हांजी डाउनलोडिंग में अची वेंदो ऐं तव्हांजी अर्निंग थींदी रहंदी। इहो बि तव्हांखे एडोब मतिलबु जेके स्टॉक साइट्स आहिनि, इन ई ग्राफिक डिज़ाइन जे कोर्स में तव्हांखे ॿुधाईंदुमि त कहिड़े हिसाब सां पाण उन ते पंहिंजो वर्क सेल आउट करे सघूं था। थैंक यू सो मच।
थैंक यू सो मच। अच्छा जी, आई होप त तव्हांखे तमामु डिज़ाइन जा जेके आहिनि तफ़सील मिली चुका हूंदा। हाणे नेक्स्ट पार्ट आहे असांजो, उहो आहे वेब डेवलपमेंट जे हवाले सां, जंहिंजो शदीद तव्हांखे इंतज़ारु हो। सतनैन अगेन उन जा ट्रेनर आहिनि ऐं बच्चे पंहिंजे हिन बारे में ब्रीफ ॾियनि त ही छा आहे डेवलपमेंट, छा सिखंदा, वधीक मालूमात ॾींदा। जी, ओवर टू यू। जी, ओवर टू यू सर। तव्हां अवेलेबल आहियो? हा, अवेलेबल त आहियो। माइक भी ठीक है। ओके, हाँ ॾिसो। हेलो अस्सलाम वालेकुम एवरीवन, जी आवाज़ जी अचे थी? जी 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 ओके। इंट्रोडक्शन तो ऑब्वियसली थी चुको आहे पावर बीआई में ही, ऐं हिन बैच में जेको आहे सो मूंखे 2 कोर्सेस आहिनि। सो हाणे वेब डेवलपमेंट ते थोरो घणो ॻाल्हायूं था ऐं उन जी कोर्स आउटलाइन खे जेको आहे सो डिस्कस कयूं था। मां जॾहिं पावर बीआई जो इंट्रोडक्शन ॾिनो त उनमें काफ़ी स्टूडेंट जेका आहे सो कंफ्यूज भी थी विया। सो यस, वो पावर बीआई जो हुयो, तव्हां जेकी बि वेब डेवलपमेंट जी कोर्स में या उन ग्रुप में जेको आहे सो ऐड कया विया आहिनि त उते बि मां इंस्ट्रक्टर आहियां। सो डिस्कशन्स खे अॻिते वधायूं था। कोर्स आउटलाइन ऐं पहिरियों वेब डेवलपमेंट जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थो। सो इनमें असांजो छा ते फोकस रहंदो ऐं इन जे स्कोप जे हवाले सां ॻाल्हायूं था। सो ओवर द इंटरनेट तव्हां काउंट नथा करे सघो केॾियूं वेबसाइट्स हूंदियूं, ठीकु आहे। ऐं उहे वेबसाइट्स जेके आहिनि पंहिंजो पाण ई न ठहंदियूं आहिनि, उन्हनि जे पुठियां जेको आहे सो डेवलपमेंट कई वेंदी आहे। हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे जंहिंजे बेसिस ते असां जेको आहे सो वेबसाइट प्लस सॉफ्टवेयर्स बि जेको आहे सो उन सेम मॉड्यूल, सेम कोडिंग प्रोग्रामिंग लैंग्वेजिस आहिनि, जेके स्क्रिप्टिंग लैंग्वेजिस आहिनि, उन्हनि जी बेसिस ते ठहंदा आहिनि। सो हिन कोर्स में जेको आहे सो मां तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी जर्नी खां जेको आहे सो गुज़ारींदुमि हैंड्स ऑन, जिते तव्हां जेको आहे सो वेबसाइट्स खे जेको आहे सो बिल्ड कंदो, तव्हां उहे स्किल्स एक्वायर कंदो जेके इहे तमामु वेबसाइट्स कीअं ठहंदियूं आहिनि, इन जी जेको आहे सो स्किल्स तव्हां जेको आहे सो गेन कंदो, जंहिंमें तव्हां हिकिड़ी फास्ट ऐं ब्यूटीफुल वेब जेका रिस्पॉन्सिव वेब हूंदी उहा बि असां जेको आहे सो हिन कोर्स में एज़ अ हैंड्स ऑन प्रोजेक्ट सां गॾु, मतिलबु गॾु लर्न बि कंदासीं, ऐं गॾु हिकिड़ी फास्ट ऐं स्केलेबल वेबसाइट बि ठाहींदासीं जेकी हर डिवाइसिस ते जेको आहे सो रिस्पॉन्सिव हूंदी। ठीकु आहे, हर डिवाइसिस ते रिस्पॉन्सिव जो छा मतिलबु आहे? इन जो मतिलबु इहो आहे त अगरि कोई फ़ोन तव्हां हुन वेबसाइट ते वञे थो त उते कहिड़ी जेको आहे सो शेप में कहिड़ी जेको आहे फॉर्म में वेबसाइट अचे थी, या तव्हां डेस्कटॉप तां एक्सेस था कयो वेबसाइट खे, त उहो डेस्कटॉप ते कीअं शो थिए। ठीकु आहे, इन जे पुठियां सॼी डेवलपमेंट हूंदी आहे। सो इन वेब डेवलपमेंट लाइ तव्हांखे जेको आहे सो बेसिकली HTML CSS ते जेको आहे सो तव्हांखे कमांड हासिल हुजे अगरि तव्हांखे वेबसाइट ठाहिणी आहे, प्लस में जावा स्क्रिप्ट जी जेका जेको आहे फंक्शनैलिटी लाइ यूज़ थींदी आहे। सो इन कोर्स खे असां जेको आहे सो मेनली डिवाइड कयो आहे 3 पार्ट्स में। पहिरियों पार्ट आहे HTML CSS ऐं जंहिंमें असां फंडामेंटल्स ते डिस्कस कंदासीं। ठीकु आहे, फंडामेंटल पढ़ंदासीं HTML जी, CSS जी, वेब जी फंडामेंटल पढ़ंदासीं। एक्चुअली वेब कीअं कमु कंदी आहे, तव्हां जॾहिं फेसबुक या कहिड़ी बि वेबसाइट ते वेंदा आहियो त उहो तव्हां वटि पहिरियों होम पेज ईंदो आहे, त उहो होम पेज कीअं वेंदो आहे, हुनजे पुठियां कहिड़ी साइंस आहे, हुनखे डिस्कस कंदासीं। ऐं कुझु HTML CSS जी असां फंडामेंटल ते ॻाल्हाईंदासीं। नेक्स्ट असां जेको आहे सो HTML ऐं CSS जी जेको आहे सो एडवांस कॉन्सेप्ट्स खे डिस्कस कंदासीं, जंहिंमें तव्हांजो जेको आहे सो काफ़ी एडवांस कॉन्सेप्ट्स अची विया जेके एडवांस टॉपिक आहिनि। एंड देन उन खां पोइ असां थोड़ी जावा स्क्रिप्ट ते ॻाल्हाईंदासीं कि केतिरी असांखे फंक्शनैलिटी प्रोवाइड करणी आहे, सो हुन हिसाब सां असां जावा स्क्रिप्ट ते टच कंदासीं। एंड देन जेको असांजो लास्ट पार्ट आहे, उन में असां जेकी बि शयूं सिखियूं आहिनि पार्ट 1 ऐं पार्ट 2 में, उनखे असां कंबाइन करे गॾु हैंड्स ऑन थी करे जेको आहे सो हिकिड़ी वेबसाइट ठाहींदासीं। उहा वेबसाइट जेको आहे सो मतिलबु हाणे मां डिसाइड करे छॾी आहे, पहिरियों डिसाइडेड न हुई, काफ़ी स्टूडेंट्स अप्रोच कयो कहिड़ी वेबसाइट ठाहींदासीं। सो असां जेको आहे सो डोमेन
जेको आहे सो प्रोवाइड करण वारी जेका सर्विस हूंदी आहे उन असां हिकिड़ी वेबसाइट ठाहींदासीं, ठीकु आहे। इनशाला उनखे जेकी बि असां नॉलेज एक्वायर कई आहे पार्ट 1 पार्ट 2 में HTML CSS ऐं जावास्क्रिप्ट जी, उहो हुते मां तव्हांखे लॻाइण सेखारींदुमि। त उन नॉलेज खे एक्वायर करे कीअं हिकिड़े सॉफ्टवेयर डेवलपर या वेब डेवलपर वांगुरु जेको आहे सो तव्हां रियल वर्ल्ड हिकिड़ी वेबसाइट कीअं ठाहे सघो था, पोइ उहो मिली करे असां जेका बि नॉलेज गेट कई आहे उनखे एवरीथिंग पुट टुगेदर करे असां जेको आहे उहा वेबसाइट ठाहियूं था। सो दिस कोर्स इज़ ऑल अबाउट इन्हनि शयुनि ते जेको आहे सो कंपोज थींदो। सो नेक्स्ट टाइम ज़हन में सवाल ईंदो हू इज़ फॉर दिस कोर्स, हे कोर्स कंहिंजे लाइ आहे। सो अगरि तव्हांखे लॻे थो त यार तव्हां पहिरियों वेबसाइट जो ई तव्हांखे ख़बर न आहे त कीअं वर्क कंदो आहे या को आइडिया ई न आहे, एब्सोल्युटली बिगिनर्स आहियो त तॾहिं बि ही कोर्स तव्हां लाइ आहे। अगरि तव्हां एक्सपीरियंस्ड आहियो त तभी मां तव्हांखे चवंदुमि ही कोर्स तव्हां लाइ बि आहे, छो जो इन में जेको आहे सो काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जेको आहे सो मां तव्हांखे हिकिड़े मतिलबु प्रोफेशनल वे में ॿुधाईंदुमि ऐं इनशाला काफ़ी शयूं तव्हांखे लॻंदी बि जेको तव्हां जेको आहे सो हिन में नहीं सिखंदो। सो कोशिशि कजो जंहिंखे थोरो घणो HTML CSS जो एक्सपीरियंस आहे त उहे बि असां सां जेको आहे सो हिन कोर्स में जेको आहे सो जॉइन कजो, ठीकु आहे। बिल्कुलु सॼी हैंड्स ऑन कोडिंग आहे, तव्हां इन ॻाल्हि सां जेको आहे सो बिल्कुलु मतिलबु मूंखे ख़बर आहे हर कोडिंग जो सवाल छो थो अचे, छो त करे कोडिंग का काफ़ी माण्हू किनारो कंदा आहिनि। मूंखे जस्ट हाफ सेकेंड ॾिजो प्लीज़, हाफ सेकेंड, सॉरी हाफ मिनट, हाफ सेकेंड थी। अच्छा जी, इन सां गॾु तव्हांखे ॿुधायां त ही हिकु तव्हांजा बेबी स्टेप्स आहिनि, ऐं जेकॾहिं को माण्हू कोडिंग जी दुनिया में अचणु चाहे पियो त हुनखे बिल्कुलु ई आइडिया थी वेंदो लियो त कोडिंग छा हूंदी आहे, ऐं उन खां बाद में HTML CSS ऐं जावा स्क्रिप्ट ते जेकॾहिं तव्हां अची वियो त पोइ तव्हांजे लाइ हिकिड़ी ॿी वॾी दुनिया जेका आहे तव्हां एक्सप्लोर करे सघो था, ठीकु आहे। ऐं इनखे बिल्कुलु अंडरस्टिमेट न कजो त ही बिल्कुलु तव्हां बेसिक खां स्टार्ट कयो पिया त अॻियां कुझु बि न हूंदो, दुनिया लाइ केॾां वई हली आहे, पर ईअं न आहे। तव्हांखे हिकिड़ी ॿी दुनिया ॾिसण जो जेको आहे तव्हां जाइज़ो करे सघो था विथ फुल अंडरस्टैंडिंग। अगरि एट द मोमेंट जेकॾहिं तव्हां ॿी कंहिं दुनिया खे ॾिसो था त शायदि तव्हांजे लाइ डिफरेंट हुजे। जी, ओवर टू यू। ओके सर, आई एम बैक। ॻाल्हि खे जेको आहे सो अॻिते वधायूं था। सो मां तव्हांखे ॻाल्हि पियो चवां त इहो सुवाल इन करे घणो थो अचे छो जो काफ़ी जेको आहे न वेब डेवलपमेंट ते कुझु पाकिस्तान में जेके लोकल इंस्टीट्यूशन आहिनि उहे तव्हांखे वर्ड प्रेस ते खणी वेंदा आहिनि। वर्ड प्रेस ते एॾी कोडिंग न हूंदी आहे, मूंखे ख़बर आहे, मां इन इंडस्ट्री जो माण्हू आहियां। वर्ड प्रेस ते जेके डिज़ाइनर्स हूंदा आहिनि जिनखे डिज़ाइनिंग वणंदी आहे, कोड जे जेको इंट्रस्ट न हूंदो अथनि उहे उतां ड्रैग एंड ड्रॉप कंदा आहिनि, उहे प्रोग्रामर्स न हूंदा आहिनि। ईअं ई सिमिलरली जेके आहिनि मतिलबु काफ़ी माण्हू वर्ड प्रेस खे जेको आहे सो जेको आहे सो परस्यू कंदा आहिनि, उते कोडिंग जहिड़ो मतिलबु एॾो ख़ासि जेको आहे सो कॉन्ट्रीब्यूशन न हूंदो आहे। आया की PHP कमु कंदी आहे, पर तव्हां ड्रैग एंड ड्रॉप सां बि कमु करे सघो। बट इन HTML CSS ऐं जावा स्क्रिप्ट इहा जेका वेब डेवलपमेंट प्योरली जेको आहे सो कोडिंग बेस्ड हूंदी आहे। तव्हां पूरो कोड लिखंदा आहियो तॾहिं जेको आहे सो शयूं इम्प्लीमेंट थींदियूं आहिनि ऐं तव्हां जेको आहे सो पंहिंजी वेबसाइट खे बिल्ड कंदा आहियो। सो इन शइ खां जेको आहे तव्हां दिलिजाए रखो। अच्छा, नेक्स्ट इहो आहे त ई कोर्स जेको आहे सो बिगिनर्स लाइ बि आहे ऐं एक्सपीरियंस लाइ बि आहे, ठीकु आहे। ऐं इनशाला हिन में तव्हांखे मां पूरी जेको आहे सो पूरी दुनिया ॾेखारींदुमि, पूरी फील्ड ॾेखारींदुमि हिन में जेको आहे सो कीअं हिकिड़ो सॉफ्टवेयर डेवलपर जेको आहे सो इहे स्किल्स एक्वायर करे जेको असांजो थर्ड पार्ट हूंदो जंहिंमें असां स्केलेबल ऐं जेको आहे सो रिस्पॉन्सिव वेबसाइट ठाहींदासीं वेब होस्टिंग कंपनी जी। सो इनशाला तव्हांखे जेको आहे सो काफ़ी शयूं सिखण में मिलंदियूं। काफ़ी मिसकंसेप्शन बि आहिनि रिगार्डिंग टू वेब डेवलपमेंट। अगरि तव्हां यूट्यूब ते सर्च कंदो वेब डेवलपमेंट रोड मैप त तव्हांखे काफ़ी माण्हू गाइड बि कंदा, काफ़ी माण्हू मिसगाइड बि कंदा, ठीकु आहे। क़बर जो हाल मुर्दो ई ॼाणींदो आहे। सो जेको इंडस्ट्री जा माण्हू तव्हांखे परफेक्टली गाइड करे था सघनि त तव्हां जेको आहे सो कीअं मतिलबु जेको आहे सो हिकिड़ो वर्क कबो आहे। हिते HTML CSS ऐं जावा स्क्रिप्ट लिखियलु आहे त काफ़ी माण्हू इहो बि सुवाल कंदा यार HTML CSS जावा न सॉरी HTML CSS त मतिलबु एक्सटिंक्ट थी वई आहे, इन जो त सिखण जो को फ़ाइदो न आहे। अॼु दुनिया रिएक्ट ते थी कमु करे, Next.js वग़ैरह अची वई आहे, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। दिस इज़ मिसकॉन्सेप्शन। एक्चुअली वेब खे जॾहिं असां क्लासिस वठंदासीं त तव्हां इहे सारा मिसकॉन्सेप्शन्स मां दूरि कंदुमि। ऐं जॾहिं तव्हां थर्ड पार्ट में जॾहिं असां गॾु वेब जी जेका मतिलबु वेबसाइट ठाहींदासीं, रियल वर्ल्ड जी जेका वेबसाइट आहे
डिफरेंट एप्स जेका रिस्पॉन्सिव हुजे डिफरेंट डिवाइसिस ते सो उते तव्हां जॾहिं बिल्ड कंदो तव्हांजे अंदरि इनशाला कॉन्फिडेंस ईंदो ऐं तव्हां चई पाण खे इन क़ाबिल सम्झंदो त यार मां किथे कहिड़े बि क़िस्म जी जेका सो वेबसाइट ठाहे सघां थो ठीकु आहे मतिलबु फ्रंट एंड वग़ैरह जे हवाले सां मतिलबु जेतिरी नॉलेज एक्वायर कई आहे उन हिसाब सां तव्हां कॉन्फिडेंटली जेको आहे सो हिकिड़ी सुठी फास्ट ऐं स्केलेबल वेबसाइट ठाहे था सघो ठीकु आहे सो इहो कोर्स जो इंट्रोडक्शन हुयो अगरि क्लास जेको आहे सो स्टूडेंट्स काफ़ी माशाल्लाह सां मतिलबु रिस्पॉन्सिव हुया शौक़ीन हुया पढ़ण जा सिखण जा शौक़ीन हुआ त तव्हांखे जेको आहे सो मुंहिंजी तरफ़ां हिकिड़ो बोनस ऐं हिकिड़ी मुंहिंजी तरफ़ टिप हूंदी तव्हांखे जेका गिट जे बारे में मां तव्हांखे सेखारींदुमि जेके हिकिड़े सॉफ्टवेयर डेवलपर या हिकिड़े वेब डेवलपर खे लाज़मी अचणु घुरिजे इहो हिकिड़ो वर्जन कंट्रोल सिस्टम आहे काफ़ी बहितरीनु शइ आहे मतिलबु हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे हिकिड़े सॉफ्टवेयर या वेब डेवलपर खे अचणु घुरिजे सो इनशाला उहो जेको आहे सो मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे हिकिड़ी टिप रहंदी प्लस में रिक्वायरमेंट्स छा हूंदी कहिड़े टूल्स ते कमु कंदासीं सो इन में असां मेनली VS कोड मतिलबु विजुअल स्टूडियो कोड खे यूज़ कंदासीं जंहिंमें असां कोडिंग वग़ैरह लिखंदासीं कोड एडिटर आहे ऐं प्लस में जेको आहे सो ब्राउज़र असांखे खपे ऑब्वियसली वेबसाइट्स ब्राउज़र ते रन थींदियूं सो ब्राउज़र तव्हां को बि इनखे चूज़ करे था सघो असां मेनली क्रोम ते कमु कंदासीं ऐं प्लस में कुझु एक्सटेंशन असां उते ई VS कोड जे अंदरि डाउनलोड कंदासीं ठीकु आहे सो इहो इंट्रोडक्शन हुयो हिकिड़ो आउटलाइन हुयो ओवरव्यू असांजे कोर्स में बाक़ी मां पर्सनली जेको आहे सो वेट नथो कयां बसि चाहियां थो जल्दी क्लास जो टाइम अचे त मां तव्हांखे जेको आहे सो शयुनि ते डीप डाइव करायां तव्हांखे जी सर थैंक यू सो मच तमामु ख़ूब महिरबानी अच्छा तव्हांजा जेके क्वेश्चन्स आहिनि न तव्हां जेके आहिनि लिखंदा वञो ताकी इन द एंड तव्हांखे 1 by 1 रिस्पॉन्स कयो वञे अच्छा जी उन खां बाद में जेको आहे असां वटि वीडियो एडिटिंग अच्छा जी बेसिकली नायाब अली अरबाब मुंहिंजो नालो आहे ऐं पुठियनि 12 सालनि खां क्रिएटिव इंडस्ट्री जे अंदरि आहियां ऐं पर्सनली जेकॾहिं ग्रेजुएटेड मल्टीमीडिया डिज़ाइनर आहियां ऐं या उनखे आर्टिस्ट बि चई सघो था ऐं कॉर्पोरेशन्स में तक़रीबन 6 साल ऐं डिफरेंट कॉर्पोरेशन में कमु कयो ऐं जंहिंखां पोइ 2017 खां स्टार्ट वरितो एज़ अ फुल टाइम फ्रीलांसर जंहिंखां पोइ पंहिंजी एजेंसी बि ठाही प्लस में उडार खे बि आऊं जेको आहे ॿारनि खे कोशिशि कंदो आहियां त जेतिरो सुठी मालूमात ॾेई सघां ओतिरी ॾियां ऐं उन सां गॾोगॾु मेहरान यूनिवर्सिटी में नेशनल फ्रीलांसिंग ट्रेनिंग प्रोग्राम आहे उते बि ट्रेनर आहियां सो कोशिशि इहा रहंदी आहे त जेतिरो नॉलेज ऐं वंड करे सघां ओतिरी आऊं कयां ऐं कोशिशि रहंदी त उन खां वधीक बि अगरि हिमत अलाह साईं ॾे त उन खां वधीक कजे अच्छा वीडियो एडिटिंग जो जेको मज़मून आहे उहो अॼुकल्ह ॾिठो वञे त तमामु घणो हाइप जे अंदरि आहे पुराणे दौर में न हींअर नियर बाई तव्हां ॾिसंदव त जेको कंटेंट टेक्स्ट बेस्ड आहे उनखे घटि रिटेंशन थो मिले माण्हू घटि था पढ़नि मोस्टली माण्हुनि जी कोशिशि हूंदी आहे त असां इंटरेक्ट थियूं कंहिं वीडियो कंटेंट सां ऐं वीडियो कंटेंट जी एतिरी अहमियत आहे जेकॾहिं तव्हां अपवर्क ऐं फाइवर ते तव्हां सिर्फ़ु कीवर्ड्स सर्च करियो वीडियो एडिटर त तव्हांखे आइडिया थी वेंदो त घणनि माण्हुनि वटि घणा ऑर्डर्स आहिनि ऐं घणा माण्हू केतिरो कमाए चुका आहिनि हिकिड़े सुठे वीडियो एडिटर खे ज़रूरी आहे त हिकिड़ो सुठो ग्राफिक डिज़ाइन जो आइडिया हुनखे हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे अगरि उन बेस लाइन ग्राफिक डिज़ाइन जी तमामु बहितर आहे त उहो हिकिड़ो सुठो वीडियो एडिटर थी सघे थो विजुअल्स जी ॻाल्हि करियूं ऐं टिकटॉक्स अची वियो हलियो तव्हां वटि फेसबुक अची वियो ऐं उन अलावा शॉर्ट्स अची विया यूट्यूब शॉर्ट्स अची विया त हर जॻह ते तव्हां ॾिसो त हर प्लेटफॉर्म प्रोमोट पियो करे त तव्हां वटि वीडियो कंटेंट हुजे जेकॾहिं तव्हां वटि वीडियो कंटेंट आहे त ऑब्वियसली माण्हू जेको आहिनि तव्हां सां इंटरेक्ट वधीक था कनि ऐं रिटेंशन तव्हांजो वधीक थो रहे ऐं ऑब्वियसली जेकॾहिं तव्हां ॾिसो जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजो यूट्यूब चैनल आहे त तव्हां वटि हिकिड़ी सुठी अर्निंग बि आहे अॼुकल्ह त टिकटॉक बि मोनेटाइज़ थिए पियो फेसबुक बि मोनेटाइज़ थिए पियो त इन में अर्निंग जा तमामु घणा जेके आहिनि तव्हांखे वाज़े जेके आहिनि नतीजा तव्हांखे मिली सघंदा असबाब बि मिली सघनि था सो इनशा ताला असां वीडियो एडिटिंग सिखंदासीं फ्रॉम स्क्रैच बेसिक जेकॾहिं कंहिं माण्हू खे ख़बर न आहे त वीडियो एडिटिंग कीअं करणी आहे त इनशा असां उहो बि सिखंदासीं
सभिनी खां पहिरीं टूल्स कहिड़ा यूज़ कंदासीं? टूल्स असां यूज़ कंदासीं एडोब प्रीमियर। एडोब प्रीमियर में कोशिश हूंदो त तव्हांखे बेसिक एडिटिंग स्किल्स बि अचनि त हुन सां गॾु तव्हांखे एनिमेशन जे बारे में बि ख़बर हुजे। एनिमेशन बेसिकली असां चवंदा आहियूं त जंहिं शइ में तव्हां कंहिं बि एलिमेंट खे कंहिं बि शइ खे तव्हां मूवमेंट ॾियो त तव्हां हुनखे एनिमेशन चई सघो था। ऐं एनिमेशन अॼुकल्ह जे दौर में किथां किथां अचनि पियूं, कहिड़ा कहिड़ा प्रीसेट असां यूज़ करे सघूं था, कहिड़ी कहिड़ी वेबसाइट तां असां ठहियल ठुकियल शयुनि खे रीयूज़ करे सघूं था, ऑडियो किथां यूज़ कजनि, वीडियोस कहिड़ा यूज़ कजनि, टॉपिक्स जेके बि अॼुकल्ह हलनि पिया, कोशिशि हूंदी त तव्हांखे इन बारे में बि थोरो कीवर्ड्स जे बारे में बि इन में वीडियो एडिटिंग में तव्हांखे गाइडलाइन ॾींदसि त तव्हांखे पहिरीं आइडिया थी वञे जेके तव्हां यूट्यूब या ॿिए हंधि किथे पंहिंजो चैनल या कंटेंट जेको आहे पब्लिश करणु चाहियो था त तव्हां आराम सां उते करे सघो था ऐं पंहिंजो जेको आहे करियर स्टार्ट करे सघो था एज़ अ वीडियो एडिटर। वीडियो एडिटर जो कमु एतिरो घणो आहे हींअर अॼुकल्ह हिन इंडस्ट्री में जो तव्हांखे माण्हू हिकिड़ो सुठो वीडियो एडिटर नथो मिले। लास्ट टाइम मां हिकिड़ी स्क्रीनशॉट कई त हिकिड़ी 4 मिनट्स जी हिकिड़ी जेका आहे वीडियो आहे जंहिंमें बेसिक एडिटिंग हुई, जंहिंमें $100 जी मुंहिंजी अर्निंग हुई उन में, मुंहिंजी पंहिंजी आहे ऐं उहो हिकिड़ो परमानेंट क्लाइंट आहे जेको महीने जूं 4-5 वीडियोस मूंखे ॾींदो आहे। सिर्फ़ु उन हिकिड़ी बेसिक लाइन ते ई मूं टेम्पलेट ठहियल आहे उनखे एडिट करे ॾींदो आहियां ऐं पर प्रोजेक्ट हू $100 मूंखे ॾींदो आहे। सो जेकॾहिं तव्हां कंहिंसां कनेक्ट थी था वञो वीडियो एडिटर जी इंडस्ट्री में अचो था त तव्हांजो करियर तमामु घणो ब्राइट आहे, तमामु घणो। सो इनशाला कोशिशि हूंदी तव्हां बि इनखे पंहिंजे पूरे शौक़ सां सिखंदव ऐं इंट्रस्ट सां सिखंदव। थोरो टाइम टेकिंग आहे, शयूं थोरो जेको आहे अगरि तव्हां वटि सिस्टम सुठो आहे त तव्हांजे लाइ शयूं अञा क्विक ऐं आसान थी वेंदियूं हलियूं। ऐं कोशिशि कयो त पंहिंजे माहौल खे बि तब्दील कयो ऐं ही इन्हनि शयुनि में तव्हां एनरोल थिया आहियो त इन्हनि शयुनि खे तव्हां परस्यू कयो आहे त इनखे पंहिंजो ज़िद करे पूरो सिखो। ठीकु आहे। अच्छा जी, क्वेश्चन्स इन हवाले सां बि आहिनि त तव्हां अॻियां कमेंट्स में पहुची सघो था। हुन खां बाद में अॻियां हलूं था। अच्छा जी, स्टोरीज़ में काफ़ी शयूं, टाइम घटि हो ऐं इन करे कुझु स्टोरीज़ बि रखियूं जेके हींअर मूं वटि अॻियां लाइब्रेरी में पियूं, जंहिंमें रिसेंटली असां वटि हिन तरीक़े जो कॉम्पिटिशन करायो जंहिंमें कैनेडा जो हिकिड़ो बुक कवर हो ऐं साईं जेको आहे मेमन साहब, उन्हनि जे थ्रू असांजो कॉन्टेक्ट थियो, उन्हनि असां सां कॉन्टेक्ट कयो, पोइ उनखे असां एज़ अ कंपिटिशन जेको आहे असां ट्रायल वरितो जंहिंमें फर्स्ट सेकेंड थर्ड तव्हां नतीजा ॾिसी सघो था केरु आहे। सभु उॾार जा ई स्टूडेंट्स आहिनि ऐं तई सिखिया ऐं उन्हनि कंपिटिशन कयो, उनमें उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई बि थिए थी ऐं पेड प्रोजेक्ट आहे जंहिंखां बाद में हिन बुक जंहिंजी प्राइस 2000 आहे या उन्हनि खे गिफ्ट बि ॾिनी वई ऐं प्राइसिस बि ॾिना विया। उन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां ॾिसो त प्रीवियस बैचिस में असां वटि कुझु हिन तरह जा बि स्क्रीनशॉट्स अचनि था जिन में ॿारनि अर्निंग कयूं ऐं उन्हनि खां बाद में हुननि पंहिंजो अर्निंग असां सां शेयर कयूं। हिन में जॉब्स वग़ैरह इवन काफ़ी शयूं आहिनि जेके चलाऊं गॾोगॾु बाय टाइम शेयर कंदो हलंदुसि। या जेकॾहिं तव्हांखे ॾिसणो आहे पाण त तव्हां उॾार ग्रुप ते वञो या फेसबुक पेज ते वञो, तव्हांखे साॼियूं जेको आहे पोर्टफोलियो तव्हांखे नज़र अची वेंदो हलियो। अच्छा जी, हिन सां गॾोगॾु हिते क्लासिस जेके आहिनि कुझु पॉलिसीज़ आहिनि जेकॾहिं हिनखे असां वटि स्क्रीन विज़िबल आहे तव्हांखे? नो सर, शेयरिंग स्टॉप आहे स्क्रीन। हाणे ॾिसो विज़िबल आहे? ॿ सेकेंड, एक्चुअली मूंखे करेक्शन करणी हुई समटाइम। अच्छा जी, इन में आहे त ॾिसो क्लास जो ड्यूरेशन आहे, तव्हांखे ॿुधायां त क्लास जो ड्यूरेशन जे बारे में आहे त छा हूंदो, केतिरो हूंदो। त 90 मिनट्स जी हिकिड़ी फी क्लास आहे, 3 days अ वीक आहे, 3 months जो कोर्स आहे। सही आहे। ज़रूरी छा आहे त तव्हांजी सर्टिफिकेट स्पेशली जेकॾहिं तव्हांखे वठिणो आहे या तव्हांखे इंगेज रहणो आहे ट्रेनर सां गॾु त तव्हांखे ज़रूरी आहे त 80% तव्हां पंहिंजी अटेंडेंस रखंदव, क्लासिस में ईंदव। हुनजे अलावा असाइनमेंट्स तव्हां पंहिंजो कंप्लीट कंदव। बिहेवियर तव्हांजो हर हाल में एनी हाउ तव्हां मिसबिहेव को बि करे त तव्हां रिपोर्ट कंदव डायरेक्टली उॾार खे। ठीकु आहे। मैनेजमेंट के आऊं आहियां, ट्रेनर आहे, वट्सएवर, सो तव्हां हुनखे रिपोर्ट करे सघो था। अच्छा जी,
टर्म्स जेको आहे तव्हांजी एडमिशन कहिड़े बेसिस ते कैंसिल थी सघे थी, कंहिंजो नंबर तव्हां शेयर कयो आहे, कंहिंखे पर्सनल प्राइवेट मैसेज कयो आहे, या बिलो तव्हांजी 80% अटेंडेंस घटि थी वञे, या डेकोरम ख़राब करण जी कोशिश कई आहे, या असाइनमेंट्स पंहिंजूं अप टू 3 या 4 तव्हां असाइनमेंट्स नथा ॾियो त पोइ तव्हांजो टर्मिनेशन थी सघे, तव्हां सर्टिफिकेट बि कोन मिलंदो। ऐं उन खां पोइ मोस्ट इम्पोर्टेंट जेके अनपेड स्टूडेंट्स आहिनि, जिन खे असां डेमो जे लाइ असां आणींदा था आहियूं, उन खां बाद में असां वटि त ऑब्वियसली ज़बान ते कुझु अहिड़ा स्टूडेंट्स हूंदा आहिनि, न बीहंदा आहिनि, कमिटमेंट्स न पूरियूं कंदा आहिनि, त उन्हनि खे 100% टर्मिनेट कयो वेंदो आहे ग्रुप्स मां ई। सो हिते आया आहियो, कोशिशि कयो त सिखो। 3000 को एॾी वॾी डील न आहे, ऐं जेकॾहिं असां वटि तव्हां मां ई सुठा परफॉर्मर आया त इनशाला ताला तव्हांखे सुठी अर्निंग करे सघो था। तव्हांजो हिकिड़ो कॉन्फिडेंस आहे, तव्हांजो जेको कमु जेको आहे इनशाला काफ़ी हद ताईं बहितर हूंदो। सो उन खां बाद में अगरि इन में कंहिंखे कुझु क्वेश्चन्स हुजनि त तव्हां प्लीज़ प्लीज़ बार बार क्वेश्चन कंदा वञो, तव्हांखे रिस्पॉन्स मिलंदो रहंदो। ठीकु आहे, अॻियां असां हलूं था सवालनि जे बारे में। सवालनि जे बारे में अगरि कंहिंजो क्वेश्चन आहे त बिल्कुलु पुछो, ऐं जेकॾहिं मथे वञा थो कमेंट्स में, सॉफ्टवेयर जे लाइ तव्हांखे वेबसाइट शेयर कंदासीं, तव्हां उतां डाउनलोड करे सघो था। सर क्लासिस की टाइमिंग जेका बि आहे उहा तव्हांजी पंहिंजो जेको ग्रुप अथव व्हाट्सअप जो, उन में ट्रेनर बि अवेलेबल अथव, तव्हां सभु तव्हांजा ॿिया क्लासमेट्स बि आहिनि, तव्हां छा कंदव उते मैसेज कंदो, तव्हांजी टाइमिंग डिसाइड थींदी ट्रेनर सां गॾु ऐं पंहिंजी क्लासमेट सां, पोइ जेको कंसेंट थींदो पोइ उन टाइम ते तव्हांजी क्लासिस स्टार्ट थी सघनि थियूं। अच्छा जी, कहिड़ो सॉफ्टवेयर, इहो बि तव्हांखे ॿुधायो वेंदो। ऐं उनजे अलावा VS कोड इंस्टॉल कर लो। अच्छा जी, जेकॾहिं आउं मथे थो हलां, अगरि के कुझु क्वेश्चन आहे त पुछी सघो था। HTML ते, अच्छा जी वेब HTML ते होगी जी, HTML सां ई थींदी। ऐं जी रिकॉर्डिंग्स बि तव्हांखे मिलंदियूं, जी रिकॉर्डिंग्स बि तव्हांखे मिलंदियूं, पर कोशिशि कयो क्लासिस में अचो। जेकॾहिं तव्हां ज़रूरी न आहे त समटाइम्स एरर बि अची वेंदा आहिनि। जीअं हींअर ॾिसो त हींअर वारी जेका रिकॉर्डिंग आहे, मूंखे रिकॉर्डिंग करणु विसरी वई, ऐं सेशन जे मिड में हिनखे रिकॉर्डिंग करणु स्टार्ट कयो आहे। सो दैट्स इट, अॼु जे लाइ एतिरो आहे। विश यू बेस्ट ऑफ लक। जेकॾहिं तव्हांजो को क्वेश्चन आहे त तव्हां क्वेश्चन करे सघो था। जेकॾहिं तव्हांजो को क्वेश्चन न आहे त मूंखे ॿुधायो, सभु सम्झ में अची वियो त उहो बि मूंखे रिस्पॉन्स ॾेई छॾियो। ओवर टू यू ऑल। जी मूंखे मैसेजिस में ॿुधाईंदा वञो। मैसेज न ज़रूरी न आहे मुबशर अली, नो नेटवर्क इशू के लिए रिकॉर्ड। जी ठीक है डॉक्टर मोइन, ठीक है। बाक़ी सब ॿुधायो, अब्दुल शकूर, दाऊद, क्लियर आ, कंवल, कूफी। अच्छा ॿी ॻाल्हि हिकिड़ी, त जॾहिं बि तव्हां क्लास अटेंड कंदो पंहिंजे नाले सां ईंदो न, त तव्हांजी अटेंडेंस न लॻंदी। जे नाले सां तव्हां फॉर्म भरियो आहे उन नाले सां ई तव्हांखे अचिणो पवंदो। सर लैपटॉप की रैम कितनी होनी चाहिए, कहिड़े कोर्स जे लाइ? सभिनी लाइ डिफरेंट रिक्वायरमेंट आहिनि। सकलैन हैदर, शहबाज, तारिक चांडियो। वीडियो एडिटिंग जे लाइ एटलीस्ट तव्हां वटि 8 GB हुजे, 4 GB मज़ो न कंदो। पाकिस्तान में भी DA जो स्कोप आहे। DA छा, आई डोंट नो। अच्छा डेटा एनालिटिक्स, जी बिल्कुल 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 आहे। तव्हांखे इहो पावर बी आउटलाइन वग़ैरह तव्हां सभु तव्हांखे हुन में पंहिंजो मिली वेंदियूं पंहिंजे ग्रुप जे अंदरि। पावर BI ब्राउज़र ते यूज़ थींदो या न, अलॻि सां सॉफ्टवेयर आहे पंहिंजो माइक्रोसॉफ्ट जो पावर BI। जीअं इन जो इंटरफेस मूंखे थोरो पावर पॉइंट जहिड़ो लॻंदो आहे, उन वांगुरु ई अथव। ऐं इन लाइ को एॾो ख़ासि तव्हांखे वॾो हैवी सिस्टम न खपे, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हांखे हैवी सिस्टम या सुठो हिकिड़ो सिस्टम खपे त सिर्फ़ु वीडियो एडिटिंग जे लाइ खपे। अदर देन तव्हांखे एॾो ख़ासि ज़रूरत न आहे। सर कोर i5 12 या उनको अपग्रेड करने की नीड है प्राइम मिनिस्टर? नहीं, का ज़रूरत ना है। उसैद खान चांडियो, का ज़रूरत ना है। ऑल गुड।
वीडियो एडिटिंग के लिए कोई सिस्टम सजेस्ट करें। डिपेंड तो करे तव्हां वटि रेंज केतिरी आहे। इन रेंज में मुंहिंजे ख्याल में 40,000 जे अंदरि हिकिड़ो सुठो सिस्टम या लैपटॉप अची वेंदो हुयो। जेकॾहिं तव्हां वटि एतिरी रेंज आहे या पंहिंजी ऑलरेडी जेको सिस्टम अथव उन अपग्रेड करण था चाहियो त उडार जो ऑफिशियल नंबर अथव, व्हाट्सअप ते उन ते मैसेज लीव करे छॾियो, तव्हांखे इनशाला रिस्पॉन्स अची वेंदो हुयो जी। या पंहिंजो जेको ग्रुप वीडियो एडिटिंग वारो अथव उन ते तव्हां पंहिंजो रिस्पॉन्स तव्हांखे अची वेंदो हुयो। ठीकु आहे जी, तव्हां सभिनी खे दुबारा चवंदुसि विश यू बेस्ट ऑफ लक। इन ज़हन सां आया आहियो त असां कुझु सिखण आया आहियूं, असां कुझु पिराइण आया आहियूं, ऐं पिराए करे असां पंहिंजो हिनखे करियर ठाहींदासीं त इनशाला सभिनी जी उडार जे पूरे सथ जी फुल सपोर्ट आहे तव्हांखे। हर लिहाज़ में तव्हांखे कामयाबु कराइण जी कोशिशि कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां बहितर परफॉर्म कंदव त हर कंहिंजी नज़रुनि में तव्हां बहितर ई हूंदो। त लाइक कीअं हूंदो त वीडियो एडिटर सुठो कहिड़ो आहे त मुंहिंजे ज़हन में ईंदो फलाणो छोकिरो तमामु बहितर आहे, उनखे प्रोजेक्ट ॾींदुसि। सो इन तरीक़े सां बि ठीकु आहे। विश यू बेस्ट ऑफ लक। इनशाला तव्हांजो हाणे क्लासिस जो सिलसिलो स्टार्ट थी वेंदो। तव्हां पंहिंजे व्हाट्सअप ग्रुप में अॼु ई वञो, उते पंहिंजी क्लासिस जूं टाइमिंग्स पंहिंजे ट्रेनर सां डिस्कस करियो, ऐं उन खां पोइ ताकी तव्हांजो पंहिंजो जो क्लासिस जो आहे शुरूआत थी थिए। ठीकु आहे जी, सभिनी जे लाइ नेक तमन्नाऊं, दुआउनि में यादि, फी अमानिल्लाह, हक़ मौजूद, जी सिंध। सर बस मूंखे लास्ट लाइन ऐड करणी हुई बस, जी जी क्लोजिंग लाइन। अच्छा, काफ़ी स्टूडेंट जेके डिफरेंट बैचेस में आहिनि, चाहे पावर BI जा हुजनि या वेब डेवलपमेंट या वीडियो एडिटिंग जा, सो काफ़ी स्टूडेंट जेके स्कोप या कम जे बारे में पुछंदा आहिनि। सो उन लाइ मुंहिंजे हिकिड़ो टीचर हो, उन काफ़ी सुठी लाइन चई हुई ऐं जेका मूंखे काफ़ी यादि रहंदी आहे इन्हनि ओकेजन से। सो उहा तव्हां सां शेयर कंदुमि। सो मुंहिंजो सर चवणु हुयो त कमु काफ़ी घणो आहे, ठीकु आहे, कम वारा घटि आहिनि, ठीकु। बिल्कुलु सो बिल्कुलु अगरि तव्हां कम वारा थी था वञो, करण वारा थी था वञो, वाकई स्किल्स एक्वायर करे कम जे एलिजिबल थी था वञो, सो इनशाला कम ई कम आहे। कम ई कम आहे, बिल्कुलु बिल्कुलु। सो थैंक यू सो मच। इहा हुई लाइन। बसि तयारु रहो, हाणे कम लाइ तयारु रहो सभई।